हैदराबाद में हुसैनाबाद ऐं बी सेक्शन पुलिस मुख़्तलिफ़ हदनि ते कार्रवाइयूं करे मोटरसाइकिल लिफ्ट गुरूह सां तालुक़ रखंदड़ जवाबदार समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। बी सेक्शन पुलिस जी दावा आहे त उन्हनि मोटरसाइकिल लिफ्ट अहसन अली कुरैशी खे ॻुझे इतला ते गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां चोरी थियल मोटरसाइकिल बि हथ करे वरिती आहे। पुलिस मूजिबि जवाबदार यूनिट नंबर 9 लतीफ़ाबाद मां यूसुफ बलोच नाले शख़्स जी मोटरसाइकिल चोरी कई हुई। वाक़े जो केस क्राइम नंबर 151/2024 ईसी तहत अॻ में ई दाख़िल थियल आहे। ॿिए पासे हुसैनाबाद पुलिस जो चवणु आहे त उन्हनि गश्त दौरान ओभायो शाह कब्रिस्तान वटां 2 मंशियात फ़रोशन मुज़म्मल हुसैन जतोई ऐं ज़फ़र अली लाशारी खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां चर्स हथ कयो आहे। पुलिस मूजिबि ॿिन्ही जवाबदारनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चर्स विकिरो करण जो एतराफ़ कयो आहे, जिन ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत धार केस दाख़िल कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त टिन्ही जवाबदारनि खे अॼु लाॻापियल अदालतनि में पेश कयो वेंदो। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।